रगूं थियूं रबाब। जॾहिं दिलि में ज़िक्र जारी थींदो आहे यानी लतीफ़ा क़ल्ब खुलंदो आहे त हिकु क़िस्म जी जिस्म में हरारत ऐं गरमाइश महसूसु कई वेंदी आहे। भले खणी मौसम कहिड़ी बि हुजे, छाकाणि जो अंदरि ज़िक्र एक्टिविटी में मशगूल दिलि खे रखियो पियो अचे। धड़कन में अलाह जो इस्म समाइजी उचारण शुरू थी वेंदो आहे। उन जो गर्मी पद कननि खे बि लाल बणायो छॾे, जीअं हिकु शख़्स कावड़ मंझां कन पीला करे छॾे थो। ईअं हिकु ज़ाकिर जो चहिरो बि चमकी पवे थो, अखियुनि में लालाण नमूदार थियणु लॻे थी। सुकून ऐं राहत विचां निंड जा झूटा अचणु लॻनि था। महसूसु ईअं थो थिए ॼण हिकु गुनूदगी तारी थी हुजे। अजब कैफ़ियत हिकु सुरूर अचणु लॻंदो आहे। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब। तर्जुमो, ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां दिलियूं आराम वठंदियूं आहिनि। अल-रद आयत नंबर 28। क़ल्ब सलीम थियणु लॻे थी, सभु मैदी ऐं नफ़सानी रुकावटूं दूर थियणु लॻनि थियूं। क़द अफ़लह मन तज़क्का। नंबर 14। वज़्कर रस्म रब्बिही फ़सल्ला। नंबर 15। तर्जुमो, बेशक उहो छुटो जेको सुधरियो। नंबर 14। ऐं पिणु पंहिंजे पालणहार जो नालो यादि करे निमाज़ पढ़ंदो रहियो। ईअं इत्मिनान क़ल्ब ऐं अल्लाह सां हिकु उनसियत पैदा थींदी। नेकी जी तरफ़ शौक़ में वाधारो थिए थो। वलो अलिमल्लाहु फ़ीहिम ख़ैरल अस्माहुम वलो अस्माहुम। तर्जुमो, पर जेकॾहिं ख़ुदा हुननि में नेकीअ जी बूअ बि ॾिसे हा त हूंद उन्हनि में ॿुधंदड़ जी क़ाबिलियत अता करे हा। सूरह अनफाल आयत नंबर 23। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी।